बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। साईं अचो क़ुरान सिखूं सिंधी में। सिपारो यानी जुज़ हले तो नंबर 3 अम सिपारो। अॼु सिखंदासीं इंशाअल्लाह ताला सूरह अल इन्फ़ितार। नंबर आहे हुनजो 82 ऐं इहा मकी सूरत आहे। इन में पोइ थोरो ॾिसंदासीं ॿ हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि, अमल फ़ेल आहे या किथे ईंदो वाहिद ऐं जमा। वाहिद ऐं जमा सां पहिरीं कवर करे चुका आहियूं ऐं काफ़ी दफ़ा। थोरो अॼु वरी हिन में लफ़्ज़नि जी रिपीटेशन थींदी इंशाअल्लाह ताला। अल इन्फ़ितार सां आहे 82 नंबर मकी सूरत। रुकू आहे हिकिड़ो, हिन में आयतूं 19। असां जेके पहिरियों जुज़ 30 जूं जेके सूरतूं मुकमिल करे चुका आहियूं। शुरूआत किथां थी? 78 खां। अन-नबअ 78, अन-नाज़िआत 79, अबस 80, अत-तकवीर 81। हींअर आहे 82 इंशाअल्लाह ताला। ऐं ॿियो त ही जॾहिं अत-तकवीर शुरू कईसीं त ही ॿ खणी आयासीं गॾोगॾु। त अत-तकवीर खां पोइ ईंदी अल-इन्फ़ितार, पोइ ईंदी आहे अल-इंशिक़ाक़। हिननि टिनी जो पाण में गहरो रब्त ऐं ॿ ॿियूं सूरतूं बि आहिनि, जेको इज़ा वक़ल वाक़िअ ऐं जेको इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा। माना इहे इज़ा सां जेके शुरू थियनि थी पयूं। हाणे हिते असां छो जो अत-तकवीर करे आया आहियूं, अल-इन्फ़ितार कयूं था पिया, त अत-तकवीर आहे 81, हीअ आहे 82। हिन में ख़ासि ॻाल्हि इहा थींदी त जेको असां ही पढ़ंदासीं या सिखंदासीं, इन जो रेफरेंस 81 सां गॾु रिलेट कंदा हलंदासीं। उन सां कीअं रिलेटेड आहे इहे? अच्छा, रिलेशन में ॿ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। कहिड़ी शइ मुख़ालिफ़ चयल आहे या कहिड़ी शइ सिमिलरिटी आहे। हुन में कहिड़ी शइ पहिरियों आई आहे या हिन में का शइ पहिरियों आई आहे, साॻी ॻाल्हि जी ॿी वरी या हुन में आई आहे या हुन में आई आहे, अहिड़े नमूने सां। हाणे ही आहे 81 नंबर अत-तकवीर। हिन में जेको हेडरे में हाईलाइट थियल न, इहे सॼा वरी हुन में आहिनि, ॿियनि लफ़्ज़नि सां आहिनि 82 में। जीअं ही जेका शुरू थी सूरह अत-तकवीर न, इज़ा शम्सु कुव्विरत व इज़ा नुज्मु इनक़दरत व इज़ल जिबालु सुय्यिरत। हिते आयो नुजुम तारा, जिबाल जबल, व इज़ल बिहारु सुज्जिरत दरिया बिहार। हाणे हिते तव्हां थोरो नोट, जेको ही हेडरो आयो आहे न, इहो वरी हुन में साॻियो लिखियलु आहे। पोइ असां हिनखे वधीक उते ॾिसंदासीं त कहिड़ी शइ हिन में आहे। हुन खां पोइ ही जेके चारई ॻाल्हियूं आहिनि, न माना घणियूं आहिनि, 10, 11, 12, 13, 14। हिननि जेके बि आयूं आहिनि, ऐं जॾहिं अमलनामा खोलबा, आसमान छिलबो, दोज़ख ॿारबो, बेश्त वेझो कबो, उहो ॼाणंदो हर हिकु जीव जेको हाज़िर कयईं हाज़िर आंदाई। इहो सॼो ज़िक्र 82 में आहे। हीअ अञा 81 थियल आहे। हीअ जेको ॻाढ़ो आहे न, ही अमलनामा खोलबा। पहिरें में कहिड़ो ज़िक्र आयो? इज़ा, माना जॾहिं जॾहिं जॾहिं। ऐं पोइ ॿियो पार्ट हुनजो कहिड़ो आयो? अमलनामा खोलबा, उन जी ॻाल्हि पई हले, बेश्त ऐं दोज़ख। हुन खां पोइ टीं ॻाल्हि कहिड़ी आई? हुन में कसम आयो अलाह पाक खयो, पोइ रसूल माना जिब्राइल जो ज़िक्र थियो। हाणे इहा ॻाल्हि हुन में कोन्हे का, हिते ही अलॻि आहे। अच्छा, उन खां पोइ ही साहिबकुम नबी अकरम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो ज़िक्र मुबारक हिन में आयो हुयो। उन खां पोइ अॻिते हलियासीं त क़ुरान नसीहत आहे। उन क़ुरान नसीहत वारे में जेका हिकिड़ी ही आयत आहे न, फ़अैन तज़हबून, अलाह पाक सवाल थो करे, पोइ केॾांहुं था वञो? ही सवाल थींदो आहे न, उहो असां ज़िक्र करे आया आहियूं अल्हम्दुलिल्लाह। उहो हिन में आयो आहे न, उहो वरी हुन में आयो आहे। कहिड़े नमूने आयो आहे उहो ॾिसंदासीं। हाणे शुरू था कयूं इंशाअल्लाह ताला पंहिंजो हितां 82, ऐं जेको हेडरे में हूंदी उहा 81 आहे। रब्त ॾिसबो। पहिरियों आहे इज़ा समाउन फ़तरत, जॾहिं आसमान टुटंदो। हीअ जेका इन्फ़ितार आहे न, उहो निकितल हिन मां आहे, टुटणु, ॼणु शेटर थियणु, नब्ज़ी उन मां निकितल आहे इन्फ़ितार। जॾहिं आसमान फ़तरत, फ़तरत टुटंदो। इज़ा समा, इज़ा माना जॾहिं, इज़ा समाउन फ़तरत, जॾहिं आसमान टुटंदो। वज़ल कवाकिबुन तसरत, ऐं जॾहिं तारा छणी पवंदा। वज़ल बिहार फुजिरत,
जॾहिं समुंड तमामु जोश सां वहाइबा। तव्हां हिकिड़ो गौर कयो सही, ॾिसो समा कवाकिब बिहार। हाणे हलूं था रिवर्स में, पर अञा अॻिते था हलूं। वैदल कुबूर बुअसिरत, ऐं जॾहिं क़बरूं पटबियूं यानी ओवरटर्न थींदियूं। ठीकु आहे, हाणे ही 4 हिन जूं आयूं 82 जूं। हाणे हलूं था पिया रिवर्स में। कीअं? हुते छा आयो आहे? वैदल समा कुशितत, ऐं जॾहिं आसमान छिलबो। समा समा साॻी ॻाल्हि आहे न। हिते आयो आहे जॾहिं आसमान टुटंदो ऐं जॾहिं आसमान छिलबो। हिते आयो आहे जॾहिं तारा छणी पवंदा, ऐं हिते आयो आहे ऐं जॾहिं तारा मेरा थींदा। हिते आयो आहे वैज़ल बिहार सुजरत, जॾहिं दरिया बाहि वांगुरु तपाइबा। त 82 में आयो आहे ऐं जॾहिं समुंड तमामु जोश सां वहाइबा। हाणे ॻाल्हि इहा आहे त 81 में ॾिठोसीं त इहो आहे। हिन में पहिरीं ॻाल्हि इहा थोरी वज़ाहत इहा कजे त ही समा समा बिहार हिते बि आयो आहे, माना ही बिहार आहे, हिते बि बिहार, हिते समा, हिते बि समा। हिते आयो आहे नुजूम 81 में, हिते आयो आहे कवाकिब। ऐं जॾहिं त इन्हनि जे तर्जुमो साॻियो ई आहे, तारा। कवाकिब ऐं नुजूम में फ़र्क़ु कहिड़ो आहे? नुजूम सॼनि सितारनि सभिनी खे चई सघे थो, अमूमी तौर ते न। कवाकिब कंहिं ख़ासि सितारनि जो माना तारनि जो नालो थींदो आहे। उहे ईअं ॾिसजे त इहो माना उनजी साइज़ तमामु वॾी थींदी आहे। माना नुजूम में, ठीकु आहे, नजम माना सितारो। सितारनि में माना जेके नुजूम आहिनि उन्हनि में ही जेके तारा आहिनि उन्हनि में साइज़ वॾो तारो जेको आहे उनखे कवाकिब चइबो। ऐं कवाकिब जी हिकिड़ी ॿी बि थींदी आहे, वल्लाहु आलम, माना जेके इहे बीठल सितारा आहिनि न, उहे ईअं हूंदो आहे त माना अदरवाइज़ सितारा मूव कंदा आहिनि या कीअं, पर हिकिड़ो इहे हूंदा आहिनि जिन ते अॻे या हाणे बि माण्हू किन ज़माननि में डायरेक्शन्स पंहिंजूं समुंड में हेॾे होॾे जॾहिं वेंदा आहिनि त हुन में ॾिसंदा आहिनि। जीअं तारा गतियूं आहिनि, मुंहिंजा नाला आहिनि किन किन जा, खुनस जीअं ॿियो पढ़ियोसीं, उहे उन्हनि जा कुझु नाला आहिनि ख़ासि सितारनि जा। ही कवाकिब वरी ख़ासि सितारा आहिनि, उहा कैटेगरी आहे जेका साइज़ में वॾी ऐं बीठल आहे। बहरहाल उन खां अलावा हाणे इहो माना कवाकिब नुजूम आहिनि सितारा, तारा ॿई, पर इहे 2 लफ़्ज़ आया, मफ़हूम साॻियो ई आहे। हाणे थोरो इनखे ईअं सम्झिबो अञा त 81 में जेका ॻाल्हि आई, 82 में हुनजी वज़ाहत थी आहे। थोरो कीअं ॾिसजो, हीअं था कयूं। ऐं जॾहिं दरिया बाहि वांगुरु तपाइबा, ऐं जॾहिं समुंड तमामु जोश सां वहाइबा। तव्हां ॾिसंदो त हिन में कंडीशन ॿुधायल आहे, हुन में हुनजो तक़रीबन रिज़ल्ट आहे। 81 में ॻाल्हि जेका कई आहे, 82 में वरी हुनजी वज़ाहत आहे थोरी, त छा थींदो हुन सां। जॾहिं दरिया बाहि वांगुरु तपाइबा, हाणे बाहि वांगुरु कीअं तपाइबा, केतिरी गर्मी थींदी, छा थींदो, कीअं बॉइल थींदा पाणी, कहिड़ा ज़िलज़िला ईंदा, कहिड़ो सुनामी ईंदो। जॾहिं बाहि वांगुरु तपाइबा, बॉइल थींदा त छा थींदो आहे, माण्हू उभामंदी आहे न, उभामंदी आहे त पंहिंजी लेवल खां हटी ॿाहिरि वेंदी। उहे समुंड पोइ जोश सां वहंदा त काॾे वेंदा? आबादियुनि में ईंदा। तसवर कजे न, नंढड़ी बोट थी अचे त माण्हू जो हाँ फाटी थो पए, ऐं का जाइ कोन थी मिले लिकण जी, बोट खोन माण्हू। जॾहिं समुंड जो पाणी जो जेकॾहिं वहाइबो, उहा छा कंडीशन हूंदी, उहो क़यामत जो ॾींहुं आहे। उन खां पोइ जॾहिं तारा मेरा थींदा, हाणे मेरा कीअं जॾहिं उहो जॾहिं टाइम ईंदो क़यामत जो त रोशनी हुनजी ख़तम थी वई। पोइ हाणे उहे इहा उनजी फिज़िकल रोशनी आहे, उते ई ॿुधाइजे थी पई त रोशनी ख़तम थी वेंदी। ठीकु आहे, पर पोइ तारा छणी पवंदा, वरी मूवमेंट आहे उन्हनि जी, वरी किरी पवंदा, जॾहिं पन छणंदा आहिनि। ऐं आसमान जी ॻाल्हि कहिड़ी आहे? जॾहिं आसमान छिलबो, जॾहिं पील ऑफ थींदो आहे न। हाणे छिलबो, अलाह आलम, अलाह पाक उनखे कीअं वज़ाहत थो करे छिलण जी, पर पोइ थींदो छा? इहा जॾहिं फिज़िकल हुन में चेंज आई, आसमान टुटंदो। इहो हाणे इहे 3 शयूं थी वियूं। उन खां पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे? ऐं जॾहिं क़बरूं पटबियूं। हाणे हिन में 82 पहिरियों आहे, हुनजो रिज़ल्ट वरी 81 में ॿुधायल आहे।
कीअं जॾहिं क़बरूं पटिबियूं इहे जॾहिं सभु शइ थिया उहो टाइम आहे क़बरूं बि पटिबियूं त पोइ छा थींदो पोइ वरी सुवाल पुछिबो जॾहिं जीअरे पूरियल न्याणी पुछबी कहिड़े ॾोह करे मारी वई माण्हू कपियूं पटिबियूं त माण्हू खां सुवाल थींदो हाणे पटिबियूं जो लफ़्ज़ जेको आहे न इन जो अंग्रेज़ी में आहे ओवर टर्न माना जीअं न चइबो हशर करे छॾियो कंहिं शइ जो उहो ईअं थींदो माना उबती थी वेंदियूं छा थींदो खुली पवंदियूं फाटी पवंदियूं भला अलम पर क़बरूं पटिबियूं हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ईअं ॾेई सघिजे थो पियो जीअं हिकिड़ी शइ हीअ माण्हू जेको मुसाफ़िरी ते वञे हिकिड़ी बैग पैक करे रखी छॾियईं पंहिंजे सामान सभु ठाहे इहो मिसाल ईअं आहे जीअं तव्हां मुर्दे खे क़बर में वञी आराम सां दफ़न कयो क़बर ठही पई आहे उन में दफ़न थी वियो हिकिड़ी जाइ ते आहे हाणे आयो काथे माना मने में पासपोर्ट सेक्शन में ईंदो माण्हू काथे ट्रेवल करे थो पियो त इमिग्रेशन में ईंदो उन जा जेके न इमिग्रेशन ऑफिसर जीअं बैग ॻोल्हींदा आहिनि का शइ जॾहिं का शइ सर्च करणी हूंदी अथनि न अहिड़ो असरु कंदा आहिनि बैग जो माना उखाड़े पुखाड़े जीअं चइजे न सिंधी में उहो रखी छॾियऊं ठीकु आहे न ऊंधो सूंधो करे जीअं चइबो आहे उहो ई साॻियो ई क़बरुनि जो हाल आहे हीअ क़बरूं शहर ख़ामोश आहे ख़ामोशी में क़बरूं पयूं आहिनि ठीकु आहे जेको बि आहे अंदरि जी हालत अलाह पाक खे मालूम ऐं उन मुर्दे खे मालूम पर जॾहिं क़यामत ईंदी त पोइ छा थींदो इहे ओवर टर्न थी वेंदा सभई इहे सभु निकिरी ॿाहिरि बीहंदा जिस्म रूह मोटाए वेंदा पोइ जिस्मनि खे ख़लके वर्ग रूह मोटाए वेंदो पर ॻाल्हि इहा आहे त पोइ क़बरूं पटिबियूं माण्हू निकिरनि पोइ छा थींदो 5 आयत आहे अलिमत नफ़्सुम मा क़द्दमत व अख़र अलिमत माना तॾहिं उन वक़्तु तॾहिं ब्रैकेट में सम्झाणी लाइ आहे सभु को जीव ॼाणींदो अलिमत नफ़्सुन ॼाणींदो सभु को जीव हर नफ़्स ॼाणींदो उहो ब्रैकेट में आहे जेकी मां माना जेकी उहो ॼाणींदो जेकी क़द्दमत व अख़रत अॻे मोकिलियो हुआई ऐं जेकी पोइते छॾियो हुआई तॾहिं सभु को जीव ॼाणींदो उहो जेको अॻे मोकिलियो हुआई ऐं पोइते छॾियो हुआई हिकिड़ी इहा जेका आयत जेकॾहिं ज़हन में अची वञे न सी अमल जे लाइ इंसान खे खोड़ आहे पर अचे ख़ुदा करे ज़हन में उहा हाणे हीअ जेका आयत आहे 5 नंबर उन में 81 में कहिड़ी आयत आई आहे अलिमत साॻियो ॾिसो अलिमत नफ़्सुन नफ़्सुन बि साॻी ॻाल्हि मां उहा बि साॻी ॻाल्हि अहदरत जेके अमल हाज़िर कया ॿई ॻाल्हि थी वई न हिते आयो आहे जेके अॻे मोकिलियई ऐं जेको पोइ हिते छॾियई हूअ सूरत थी चवे हुनजी 14 नंबर आयत 81 जी त जेकी अमल हाज़िर कयईं सभु ॼाणींदो हुते जॾहिं इहा ॻाल्हि आई अमलनामा खुलंदा त जेको हाज़िर कयईं ॼाणी इहो हुयो न अमलनामा जॾहिं खुलंदा हुनमें इहो आयो हाणे हिते हीउ जेको लफ़्ज़ आहे न मा क़द्दमत व अख़रत हिन केतिरो सम्झूं इंशाअल्लाह ताला जेकी अॻे मोकिलियो हुआई ऐं पोइ हिते छॾियो हुआई ही यासीन शरीफ़ में असां न वञूं न हुनमें सूरह फज्र में वल फज्र वलयाल अश्र उनमें ही आयत अथव 24 नंबर यक़ूलु या लैतनी क़द्दमतु लिहयाती अगेन इहो लफ़्ज़ क़द्दमत आयो आहे इन जो मतिलबु छा आहे हिन छो हिन 24 हिन टुकड़े जो चवंदो इंसान उते त हाय अरमान या लैतनी वेल आहे न वेल थींदो आहे उहो वेल जो लफ़्ज़ आहे या लैतनी नी माना पंहिंजे लाइ आहे क़द्दमतु लिहयाती हयाती माना मुंहिंजी हयाती चवंदो त हाय अरमान यक़ूल माना चवंदो हुते हाय अरमान जेकर पंहिंजे हिन जेका हमेशह जी हयाती जेका हाणे ॾिसंदो उन वक़्तु उते ॾिसंदो हयातीअ लाइ कुझु अॻे मोकिलियां यक़ूल या लैतनी क़द्दमतु लिहयाती चवंदो त हाय अरमान जेकर पंहिंजे हिन पर दाइमी हयाती जे लाइ कुझु अॻे मोकिलियां हा साॻियो लफ़्ज़ क़द्दम मोकिलियां हा क़द्दम ठीकु आहे हाणे 3 माना असां वटि सूरतूं थियूं जंहिंमें क़दम इस्तेमालु थियल आहे 81 में 82 में ऐं 89 में सूरह फज्र में आहे छा मोकिलियो हूंदाई या मोकिलियो हुआई ठीकु आहे मोकिलियो हूंदाई या मोकिलियो हुआई
या मोकिलियां हा हाणे इनखे सम्झूं त मोकिलिया छा आहे मोकिलियो छा आहे असां आमतौर ते सम्झी वेंदा आहियूं त भई अमल जेके थियनि था वञनि था पर थोरो खे सम्झो क़ुर छा थो चए ॾिसो मोकिलणु छा थींदो आहे हिनखे थोरो सम्झण जी ज़रूरत आहे का बि शइ पहिरियों त लिखिबी न या चइबी या लिखिबी ठीकु आहे मोकिलण जो माना पोस्ट जो मिसाल वठूं त लिखी के ख़त लिफ़ाफ़े में विझो ते का शइ लिखिजी वई पहिरियों त लिखणु आहे सम्झो ठीकु आहे उहो पोस्ट ऑफिस जो निज़ाम आहे उहो खणंदो हुनखे भई खणंदो रिसीव कयईं ठपो हयईं सील कयईं लिफ़ाफ़ो सील थियल आहे ठपो हयईं एड्रेस खणी जी आहे ओॾे खणी वियो ठीकु आहे ऐं जिते वञी हुते पुॼायईं अॻे ज़माने में त हूंदा हुआ इहे टांगा वांगा ॿिया टिया घोड़नि ते मैसेज वेंदा हुआ पोइ जिते मैसेज वञिणो आहे उन जाइ ते पुॼायईं अॼुकल्ह DHL थी वियो आहे हिन ज़माने में कंहिंखे ख़बर बि कोन्हे त पोइ इन रफ़्तार सां बि को मैसेज किथे पुॼी सघे थो पियो अॼु मोकिलियां हितां सुभाणे हुते पुॼी वञे ठीकु आहे न पर इन खां बि अॻिते कंहिंखे इहा तसवुरु हुयो त ॾींहं बि न लॻंदा मां हिते क्लिक कंदुसि उते पुॼंदो इहो बि त मैसेज आहे न मां हिते लिखां ऐं उनखे मां क्लिक कयां मैसेज पुॼी वञे हाणे इहो मोकिलियो खे अञा थोरो सम्झंदासीं हीउ जेको आहे न हिनखे थोरो नज़र में रखिजो हीअ जेका ईमेल वारी आहे न इहा शइ अॻिते थोरी असांखे कमी ईंदी सम्झण में ॿी हिकिड़ी ॻाल्हि खे पर हिते ई असां सम्झोसीं मोकिलण जो लफ़्ज़ ऐं इहो किथे ईंदो अॻिते हलंदासीं पोइ वधीक हिनजी थोरी ॿी वज़ाहत थींदी त हिन जेके मोकिलण खे छो असां सम्झण पुठियां पिया आहियूं त भई इहा सम्झो लफ़्ज़ ठीकु आहे हालांकि हूअं त आसान आहे त भई मोकिलियो त मोकिलियो आख़िरत जे लाइ सभु शइ थी वई अॻिते हलूं था पिया हीउ जेको आहे क़दमत व अख़रत ठीकु आहे न इनखे अञा ईअं सम्झणो पवंदो त क़दमत जेके मोकिलिया छा हूंदा अमल उहे जेके तव्हां कया चाहे ख़राब चाहे सुठा क़दमत इहो थी वियो हाणे ॿियो लफ़्ज़ आहे हुनजो अख़रत जेके मोकिलिया जेके छॾिया छा आहे छॾिया जो लफ़्ज़ हिते सम्झूं था पिया अख़रत जो उहे आहिनि मौक़ा ज़िंदगी में कहिड़ा असांखे मौक़ा मिलंदा आहिनि ज़िंदगी में जंहिंमें असां चङाई का करे सघंदा आहियूं उहा असां न कंदा आहियूं चङाई जो मौक़ो अलाह पाक ॾींदो आहे चाहे उहा फजर जी निमाज़ हुजे चाहे उहो पंहिंजी सिहत हुजे जो असां उहे अमल करे सघूं था पिया चाहे उहो सिजदो हुजे जेको असां सिहत सां करे सघूं था पिया जॾहिं सिहत हली वई त उहो सिजदो न करे सघंदासीं मस्जिद कोन वञी सघंदासीं माण्हू त बि निमाज़ पढ़े थो कमज़ोरी थी बि न सघंदासीं उन खां पोइ अॼु सम्झा क़ुर सम्झी सघूं था पिया अॼु पढ़ी सघूं था पिया पाण बि अचूं ॿियनि खे इनवाइट करे सघूं था पिया ॿ लफ़्ज़ पाण बि सिखूं ॿिए खे सेखारे सघूं था पिया मौक़े जो फ़ाइदो वठिणो आहे उन खां अलावा ग़रीब गुरबो पाड़े में कोई ॾिसो थी हुनजी मदद करे सघिजे थी पई हुनखे इग्नोर करे छॾियोसीं उहो न कयोसीं इहे चङाई जा मौक़ा आहिनि इहे चङाई करे सघूं था जेकॾहिं न कईसीं त मौक़ा विञायासीं ॿियो पार्ट हिन जो मौक़ो मिले थो बुराई करण के प्लाट ते नाहक कब्ज़े करण जो कंहिंखां रिश्वत वठण जो कंहिंसां ज़्यादती करण जो कंहिंखे तकलीफ़ ॾियण जो कंहिंसां बदकलामी करण जो गुस्सो अची वियो गुस्सो ज़ाहिर करण जो इहे बुराई जा मौक़ा आहिनि पर उहे छॾियासीं न अलाह जो ख़ौफ़ खणणो आहे यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो त क़ुर पाक जो किस्सो खणूं न त हज़रत बीबी ज़ुलेखा जो जेको किस्सो आहे उन में त हज़रत बीबी ज़ुलेखा माना हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे कॾ पइजी वई त न बुराई करणी आहे यूसुफ अलैहिस्सलाम चयो न बुराई न आहे करणी हिकिड़ो न घणा ई मौक़ा मिलिया हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम इनकार कयो कंहिं बुराई करण खां किथे बि अल्लाह जो ख़ौफ़ अहिड़ा असांजा माण्हू आहिनि काफ़ी जेके ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे पंहिंजो गुस्सो बि खाई वञनि पंहिंजो बदिलो बि खाई वञनि ऐं कंहिं ते ज़ाती करण खां बची वञनि चवनि था न असांखे मौक़ो मिलियो आहे ग़लति शाहिदी ॾियणु
कंहिंजे लाइ अफ़वाह फैलाइणु, कंहिंजी गिला करणु, कंहिंजी ग़ीबत करणु, कंहिंजा वेचारा कढणु एॾो सवलो आहे। उहे मौक़ा मिलंदा आहिनि, असां इहो न कंदासीं। पोइ इहो ज़िंदगी में ॿ शयूं आहिनि, नंढी नेकी ऐं नंढी बुराई। नंढी नेकी खे छॾिजे कोन, जेको वक़्तु मिले जॾहिं मिले देरि न कजे। ऐं नंढी बुराई आहे जॾहिं बि मौक़ो मिले थो, का ॻाल्हि थिए थी पई, हिकदमि इस्तग़फ़ार पढ़ी माण्हू हटी वञे। अलाह पाक शाला असांखे उन्हनि मां करे जेके जेकॾहिं क़दम कयूं था, जेके मोकिलियूं था पिया, उहे सभु उहे हुजनि ॻाल्हियूं जेके अलाह पाक खे पसंदि हुजनि ऐं असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत मुबारक ते हुजनि इंशा अल्लाह ताला। ऐं अलाह पाक असांखे उन्हनि सभिनी बुराइनि खां बचाए, नंढियुनि ऐं वॾियुनि खां, जेके असांजे मौक़ो मिले पर असांखे अलाह पाक पंहिंजे अमान में रखे त असां पंहिंजे पाण ते, पंहिंजी ज़बान ते, हथ ते, अखियुनि ते, पेरनि ते कंट्रोल कयूं, बुराई जे तरफ़ वेझो बि न वञूं ऐं चङाई जे लाइ उभार कयूं, अॻुवाट कयूं, माना क़दम वधायूं, हर वक़्तु पंहिंजा तयारु हुजनि उन चङाई खे पंहिंजे लाइ करण जा इंशा अल्लाह ताला। कंहिं ॿार खे तइलीम ॾियाराए छॾी, कंहिंजे रिज़्क़ जो बंदोबस्तु करे छॾियो, घणी शयूं आहिनि। शाह साईं फरमायो आहे त खटी तोड़े हाराई हंधु तुंहिंजो ई, खटी तोड़े हाराई। अलाह पाक शाह साईं कटण वारा माण्हू एॾे लफ़्ज़ ॿिनि में सॼी तफ़सीर बयानु कई अथसि। खटी तोड़े हाराई हंधु तुंहिंजो ई, पाणी चवंदुई पीउ भरे जाम जन्नत जो। भई कंदो बुराई छॾींदो त भरे पियो जाम जन्नत जो। इंशा अल्लाह ताला अलाह पाक असांखे उन्हनि माण्हुनि कजांइ जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सुन्नत मुबारक ते हलनि था ऐं कोशिश करे नेकी में शामिल थियनि था पिया, चाहे जेतिरी बि नंढी नेकी हुजे पर कोशिश करे उन में अॻु भराई कनि था पिया। असांखे अलाह पाक उन्हनि मां कजांइ इंशा अल्लाह अमल वारा। अॻिते हलो था पिया, या अय्युहल इंसान मा ग़र्रक बिरब्बिकल करीम, ए इंसान तोखे कहिड़ी शइ धोखे में विधो आहे? पंहिंजे सॻोरे पालणहार खां। अल्लज़ी ख़लक़ फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरत मा शाअ रकबक, जंहिं तोखे पैदा कयो, अल्लज़ी ख़लक़, जंहिं तोखे पैदा कयो, फसव्वाक फअदलक, पोइ तोखे सह लिंगे कयईं। फसव्वाक आसमान लाइ बि ईंदो आहे, ख़लक़ फसव्वा आसमान लाइ न, पोइ सह लिंगे कयईं, माना खे सुठी शेप ॾिनई ऐं पोइ तोखे बराबरि कयईं। बराबरि आहे हिकिड़ी टंग, माना ॿई ॿाहूं पंहिंजी बराबरी ते बीठियूं आहिनि, जेको शेप आहे हुनजो बराबरी में आहे। कॾहिं ईअं कोन्हे त ॿांह अची हिते लॻी वई, कॾहिं ॿांह कंहिंजी हुते लॻी वई, कंहिंजी जेको आहे ॿ किडनियूं आहिनि, कंहिंखे 6 किडनियूं आहिनि, ईअं न। माना फॉर एग्ज़ाम्पल वधीक नथा वञनि हिन में, पर ॻाल्हि इहा आहे त अलाह पाक हर शइ खे शेप ॾिनो ऐं बराबरि करे बहितर करे बीहारियईं। जहिड़ी सूरत में घुरियई तहिड़ी में तुंहिंजी जोड़ जोड़ियईं। हुन खां पोइ कल्ला कल तुकज़िबून बिद्दीन, ईअं न आहे, बल्कि कूड़ भाईंदा आहियो बदिले खे। कल्ला माना असां सम्झो ईअं न आहे, हरगिज़ न आहे। ला माना न। साईं कल्ह मां हिकिड़ी ॻाल्हि सम्झी आहे, पंहिंजे क्लास में जेको मुंहिंजे फैमिली में हो, असां सां हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो ई चाचो आहे, उन जी इहा इनपुट हुई, ला माना न, कल्ला काफ़ प्रीफिक्स आहे इन ला ते ऐं ताक़ीद लाइ ईंदो आहे। ला माना न, कल्ला छा थींदो? हरगिज़ न, ईअं न आहे, हरगिज़ न आहे माना, बल्कि कूड़ भाईंदा आहियो छा खे? बदिले खे। बिद्दीन, बिद्दीन छा आहे? गाड़ी में आहे न, बिद्दीन छा आहे? बदिले खे। तव्हां छा कंदा? कूड़ो भाईंदा आहियो। दीन छा आहे? जज़ा ऐं सज़ा। ॿी हिन जी माना द वे ऑफ लाइफ, रहण जो तरीक़ो, ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो। त कूड़ कंहिंखे भाईंदा? जज़ा ऐं सज़ा खे। अल्लाह पाक जेका ॻाल्हि करे थो पियो हिन में त ए इंसान तोखे कहिड़ी शइ धोखे में विधो आहे? पंहिंजे सॻोरे पालणहार खां तोखे पैदा कयई, सही ॾिङे कयई, तुंहिंजी जोड़ जोड़ियई, पोइ उनजे शुक्राने जे बजाए, उन जी इबादत करण जे बजाए, उन सां शिरक न करण जे बजाए, उन जे रसूलनि में उन्हनि खे फॉलो न करण जे बजाए
तव्हां छा कंदा आहियो तव्हां त असुल बदिले खे ई कूड़ो भाईंदा आहियो जज़ा ऐं सज़ा जो में यकीन ई कोन्हे तव्हांखे हुन में आयत 81 में अचे थो फ़अैन तज़बून केॾांहुं था वञो इहो इहो आहे केॾांहुं था कूड़ो था भायो बदिले खे जेको ग़लति आहे या सही रास्ते ते अचो था सही रस्ते ते अचो केॾांहुं था वञो गुमराही में आहियो वाइन अलैकुम लहाफ़िज़ीन हाणे हिते ॿी ॻाल्हि अची वरी ऐं बेशक अव्हां ते निगहबान मुक़ररु थियल आहिनि लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन सॻोरे लिखण वारा कातिबीन माना लिखण वारा किताब छा आहे लिखे था न लिखता का कातिब थींदो आहे लिखण वारो कातिबीन लिखण वारा यालमून मा तफ़अलून जेके वी कंदा आहियो सो उहे ॼाणंदा आहिनि केरु उहे कातिबीन हुन में छा आयो आहे 81 में वज़स्सुफ़ नुशिरत ऐं जॾहिं अमालनामा खोलबा जी जॾहिं अलाह पाक हुन सूरत में ॻाल्हि कई आहे त हिते वरी जेका ॻाल्हि करे थो पियो त जेकी अव्हां कंदा आहियो सो ॼाणंदा आहिनि पोइ त ही था ॿारनि ऐं उहे तव्हां ते निगहबान आहिनि मुक़ररु थियल आहिनि लिखण वारा तव्हांजे अमलनि खे लिखण वारा या अमलून मा तफ़अलून जो मतिलबु आहे अमल ऐं फ़इल में फ़र्क़ु कहिड़ो आहे उहो ग्रामर में ॾिसंदासीं हिते इहा ॻाल्हि ॾिसणी आहे त अल्लाह पाक जो जेको निज़ाम आहे उन में जेको 81 में ॻाल्हि आई आहे पोइ रिवर्स कंदासीं पहिरीं ही ॾिसंदासीं अमालनामा खोलबा पर अमालनामा आहिनि किथे जेके खोलबा अल्लाह पाक चए थो ही जेकी अव्हां कंदा आहियो सो ॼाणंदा आहिनि केरु सॻोरा लिखण वारा उहे छा आहिनि उहे तव्हां ते निगहबान मुक़ररु थियल आहिनि सॻोरा आहिनि उहे हर शइ लिखनि था पिया हाणे हिते हिकिड़ो ॿियो कॉन्सेप्ट आहे जेको हदीस मुबारक में वल्लाहु आलम किथे आयल आहे कमा काल मफ़हूम हुन जो आहे त माना असां तवातुर में ॿुधंदा आया आहियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत लाइ हिकिड़ो वॾो ख़ैर इहो आहे त अल्लाह पाक एॾी महिरबानी कई आहे रहमतुल्लाह आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़े तो फैल त असां जंहिं कम जी चङी नियत कंदासीं पर उहो असां को कमु पुॼी न सघियो उहो नियत जो सवार आहे इहो किथे आहे इहो नबी अकरम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे अल अमालु बिन नियत हिकु त अमल जो बुनियाद नियत ते आहे पर हाणे औ कमा काल ऐं जेकॾहिं तव्हां अमल नियत करे अमल कयो अजर वारो सुठो कमु त अलाए केतिरो हुनजो अजुर आहे पर तव्हां नियत कई चङी अमल जी ऐं अमल उहो थी न सघियो तॾहिं बि इहे सॻोरा लिखण वारा तव्हीं जेको कंदा आहियो उहे ॼाणनि था उहो लिखिजी वियो ऐं पर जेको तव्हां अमल जी नियत कई ख़राबी जी पर हिकदमि अल्लाह पाक जो ख़ौफ़ ग़ालिब अची वियो उहो कमु ग़लति न थियो त उहो उहे जेके सॻोरा आहिनि उहे वरी मिटाए छॾींदा उहा नियत ॼण थी न हुनजो पुछाणो ई न थींदो अल्लाह केॾो कमाल आहे इन जो मिसाल आहे ईमेल वारो हुन पोस्ट मेल वारे में मां ख़त लिखियो लिफ़ाफ़ो बंदि कयो पोस्ट ऑफिस में ॾेई आयुसि पोस्ट ऑफिस मोकिले वियो कलाक पोइ चयो न यार ग़लति थी वई हे त रियाज़ साहिब ॾे मोकिलिणो ई कोन हुयो हे त अमजद साहिब ॾे वञिणो हुयो असां वठी पोस्ट ऑफिस से हाणे ख़त हली वियो मैं तव्हांजो रिटर्न न आयो अमल हली वियो पर हीअ जेका नियत वारी ॻाल्हि आहे उन में अॻे सम्झ में न ईंदी हूंदी पर अॼु सम्झ में अचे थो ईमेल लिखी हिकिड़ो मैसेज आहे न ही हिनखे हीअं कोन थो लिखां उहो डिलीट कयो ॿीहर लिखियो ईमेल लिखी सेंड कई सेंड खां पोइ मैसेज ईंदो आहे हुनमें बाक़ाइदे माना 30 सेकंडनि ताईं तव्हां हुनखे पंहिंजो रिटर्न करे सघो था ईमेल खे माना डिलीट करे सघो था ईंदो अंडू करणो आहे हा अंडू करणो आहे ग़लति एड्रेस ॾेई वई अंडू कयो ईमेल ख़तम थी वई ईमेल वेंदी न डिलीट थी वियो न इहो आहे मिसाल जेकॾहिं हू नियत बुरी का करे थो पियो माण्हू ऐं उन अमल नथो करे त ईमेल वापसि हाणे सेंड वारो आहे वॾी ॻाल्हि इहा आहे त मोकिलण जी ॻाल्हि आहे माना इहो सेंड थो कजे उहो सेंड ई न थींदो हुन खां पोइ अॻिते आहे इनल अबरार लफ़ी नाइम बेशक भलारा बेशत जे नमत में हूंदा इनल फुजार लफ़ी जहीम ऐं बेशक गुनाहगार दोज़ख में हूंदा हिते कहिड़ो आयो हुन 81 में वज़ल जन्नत उज़लिफ़त ऐं जॾहिं बेशत वेझो कबो त
त बेश्त वेझो थींदो त बेश्त वारा बेश्त में वेंदा न नेमतुनि में, उही ॻाल्हि अची वई। बेशक बज़ारा बेश्त जे नेमतुनि में था, बेश्त वेझो थी वियो पोइ हुनखे बेश्त में मोकिलियो वियो। कीअं ॾिसो रब्त थो थिए, हुनजी तफ़सील थी थिए। ऐं वैज़ल जहीम सुइरत, ऐं जॾहिं दोज़ख ॿारबो, जॾहिं ॿारबो त बेशकार गुनाहगार दोज़ख में विझणु खपे। इन ॻाल्हि ते अल्लाह पाक असांखे शायदि भलारन न करे, जिन जे लाइ बेश्त वेझो थींदो इंशाअल्लाह ताला। यस्लौनहा यौमद्दीन वमा हुम अन्हा बिगाइबीन, अमलनि जे बदिले जे ॾींहुं दोज़ख में दाख़िल थींदा। अल्लाह पाक नाइंसाफ़ी न कंदो कंहिंसां, अमलनि जे बदिले में वेंदा ऐं न हूंदा उहे उन खां लिकी वेंदड़। उते का बि जाइ न हूंदी त दोज़ख खां भॼी किथे लिकी वञनि, किथे लिकी वञनि, जेका भॼी वञनि के ॿिए मुल्क में हलिया वञनि, ॼण केस ई न दाख़िल थियो न, उते भॼण जी जाइ कोन्हे का। भॼणो आहे त हिते बुराई खां भॼणो आहे। हुन खां पोइ चऊं था वमा अदरा कमायो ॿुधी, ऐं छा ॼातो तो त बदिले जो ॾींहुं छा आहे। मां माना छा पुछतन आहे हिते, ॾिसो मां न बि ईंदो आहे। तुम मां अदरा कमायो ॿुधी, वरी चऊं था अल्लाह पाक जिते एम्फसाइज़ करणो हूंदो आहे उते वरी तुम आमीन थींदो आहे न, तुम आमीन ॿीहर माना वरी वरी चऊं था छा ॼातो तो त बदिले जो ॾींहुं छा आहे। हीअ त ॻाल्हि ई बदिले जे ॾींहं ते हले न सॼी। यौमुद्दीन छा आहे, जज़ा ऐं सज़ा। असां ॾिसी आया आहियूं अल्लाह पाक छा थो चए, यौम उनजी वज़ाहत थी थिए, जो सज़ा ऐं जज़ा त आहे, पर अल्लाह पाक छा थो फरमाए आख़िरी आयत असीं, यौम ला तमलिकु नफ्सुन लिनफ्सिन शैअन वल अम्र यौमइज़िन लिल्लाह। उन ॾींहुं कंहिं जीअ खे कंहिं ॿिए जीअ ते को बि अख़्तियार न हूंदो, ऐं उन ॾींहुं हुकुम रुगो अल्लाह लाइ हूंदो या अल्लाह जो हलंदो। सरदार कोन्हे हुते कोई जेको असांजा उनजा उते हाई हूंदासीं, कमज़ोर हूंदासीं, डिॼंदासीं उन खां। को वॾो अमीर न हूंदो जंहिंखां को ग़रीब डिॼंदो, को ज़ालिम न हूंदो कंहिंजे ज़ुल्म करे। उते कंहिं जीअ खे कंहिं जे ते को इख़्तियार कोन हूंदो। जेकॾहिं कंहिं वॾे माण्हूअ ज़ुल्म कयो जंहिंसां अॼु को माण्हू कोन थो ॻाल्हाए सघे, मज़लूम, उहो हुते मज़लूम ॻाल्हाईंदो, हुनखे ज़ालिम चुप न कराए सघंदो त ख़ामोश थी खणाए थो, न त पंहिंजा धाड़े अची करे माण्हू जेका खणी हलाईंदा फिटी कंदा काथे, न त तुंहिंजा ॿार थो खणायां, मां तुंहिंजा हीअं थो कयां, तुंहिंजा हूअं थो कयां। उन ॾींहुं अल्लाह मज़लूम खे ॿुधंदो, अल्लाह जो अख़्तियार हूंदो, सिर्फ़ु अल्लाह जो इख़्तियार। हिन में किथे हिननि माना कई आहे सिंधी में न, अमृत जिते जेको लिखिया त हुकूमत हूंदी अल्लाह पाक जी, हुकूमत यकीनन हूंदी, पर लफ़्ज़ी माना में हुकूमत न ईंदो हिते। यानी हिते ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां, हीअ ग़लति माना कीअं थियल आहे, इहा न उहो ॾींहुं आहे। हालांकि ओवरऑल पिक्चर में इहा ॻाल्हि सही आहे, पर लफ़्ज़नि जी माना में या जेको अल्लाह आलम सां जेका सिलेक्शन थियल आहे न, उहा सही न आहे। उहो ॾींहुं आहे। ॿियो हिकिड़ो फ़ाइदो लफ़्ज़ ते लिखियलु आहे, ऐं टियों लिखियलु आहे सारी हुकूमत। इहे टे आहिनि न, जेको हिनजो फ़ाइदो माना हीअ आहे, हीअ ला तमलिक माना यौम ला तमलिक। ॿियो वल अम्र, हीअ आहे हुकूमत जे बारे में। नफ़्सुन लिनफ्सिन शैअन, हाणे ही जेकॾहिं भला फ़ाइदो कोन ॾेई सघंदो त नुक़सानु ॾेई सघंदो छा? पोइ इन जो इहो आहे, सही इहा आहे त कंहिं शइ ते हुनखे अख़्तियार न हूंदो ॿिए माण्हू ते, हर को पंहिंजे नफ़्स में पूरो हूंदो, पंहिंजे जवाबनि में पूरो हूंदो। उन खां पोइ थोरो लफ़्ज़ी माना कयूं, यौम उन ॾींहुं ला तमलिक, न रखंदो ताक़त, न रखंदो अख़्तियार, नफ़्सुन को बि जीव, लिन नफ़्सिन कंहिं ॿिए जीअ ते, शयन कंहिं बि शइ जी, वल अम्र ऐं हुकुम, वल अम्र अम्र माना हुकुम, यौमइज़िन उन ॾींहुं लिल्लाह अल्लाह। अच्छा, हाणे इहो थियो हिते ख़तमु थियो त इंशा अल्लाह ताला हुन में इहा ॻाल्हि आहे त अम्र खां सवाइ को ॻाल्हाए न सघंदो, ऐं हुन खां पोइ अल्लाह पाक जीअं आयतुल कुर्सी में बि ईअं आयल आहे बेइज़्निल्लाह, उते कंहिंजो हुकुम न हलंदो, अल्लाह जे इजाज़त खां सवाइ, अल्लाह जो इज़्न थींदो पोइ माण्हू ॻाल्हाईंदा, ऐं नबीअ पंहिंजे उमत ते शाहिदी ॾींदा, ऐं नबीअ पंहिंजी उमत जी शिफ़ात बि करे सघंदा।
जेकॾहिं अलाह पाक छो जो हुनखे इजाज़त ॾींदो ऐं इहो ॻाल्हि इहा आहे त इन में वधीक कोन वेंदासीं पर ॻाल्हि इहा आहे त अलाह पाक जी इजाज़त सां सभु शइ थींदी अलाह पाक इजाज़त खां ॿाहिरि कोई न आहे की ॿिए जी ताक़त न आहे ॿिए जी बादशाही न आहे कोर्ट में जज जी हुकूमत हलंदी आहे उते हुकूमत कंहिंजी हूंदी अलाह पाक जी हुकुम अलाह पाक जो हलंदो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इन खे हिते इंशाअल्लाह पूरो कयूं था पिया पाण हिते असां थोरो इहो कयोसीं त जमो थींदो आहे हाफ़िज़ जो हाफ़िज़ीन जेको आयो आहे न हाफ़िज़ीन किताब कातिबीन इहो असां करे चुकासीं में ऊन ईन इहो थींदो आहे वाहिद जमा लाइ ॿियो यालमून मा तफ़अलून इहो आहे इन जो बि ऊन ईन में आयो न त जमा थी वियो यालम तफ़ल इहो आहे हुनजो सिंगुलर उन खां पोइ नंढड़ी ग्रामर अची पाए इंशाअल्लाह ताला कंहिं ॿिए दफ़े खणी अची पई आहे त या में थींदो आहे माना इहे तफ़ल में थींदो तूं माना इहो सम्झण जे लाइ आहे इंशाअल्लाह पाक खां दुआ आहे त अलाह पाक असांखे क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण सिखण में असांजी तौफ़ीक़ असांजी मदद फरमाए हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए जेकॾहिं सिखण में ग़लती थी अलाह साईं रहम सां माफ़ फरमाए बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरानिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयात व ज़िक्रिल हकीम नंढड़ो पोल था कयूं साईं हिते इंशाअल्लाह पंहिंजे टाइम ते पाण ख़तमु कयो आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ऐं इनखे वीडियो माना ख़तमु कजे रिकॉर्डिंग